तव्हां ग़रीब माण्हू जा घर ड्राहियो था। हीउ ॾिसो वाधू वाह ते तव्हांजो मक़सदु सिर्फ़ु इहो ई आहे त माण्हुनि खे तबाह करिणो आहे, माण्हुनि खे बर्बादु करिणो आहे माण्हुनि खे। ऐं जेकॾहिं तव्हांजो मक़सदु इहो हुजे हा त माण्हुनि खे वरसाइणो हुजे हा, माण्हुनि जी मदद करणी हुजे त तव्हां ईअं न करियो आहे। लतीफ़ साईं चयो अच्छा कोट पटनि में थो उमिरि अॾाए, माना तव्हीं हीअ जेके वेरान जेके जायूं आहिनि, हीअ जेके पट मैदान जेके आहिनि भड़बाग, उते उन्हनि खे साफ़ु कराए उते तव्हां पंहिंजा अच्छा बंगला था ठारायो, गाड़ियूं माड़ियूं था तव्हां उते ठारायो। अच्छा कोट पटनि में थो उमिरि अॾाए, उमिरि केरु हाकिम बादशाह। हीअ लतीफ़ साईं जे ज़माने उमिरि त कोन हो जो उमिरि सां ॻाल्हाए पियो, हीअ मारवी तमसील आहे, मारवी उमिरि सां जेको आहे सो ॻाल्हाए पई, पर हिते लतीफ़ कंहिंसां ॻाल्हाए पियो, वक़्त जे बादशाहनि सां ॻाल्हाए। अरे अदा टांगीअ मां मुंहुं करे फेरायो, वोट वरी बि तव्हांखे ॾींदासीं। वाह वाह। गरीब आवाम जो को बि कोन थो सोचे कि हीअ जमहूरी हुकूमत आहे। छा जी जमहूरी हुकूमत आहे? माण्हुनि खे मानी बि पूरी न आहिनि। हिन महिल 500 रुपया किलो गिहु आहे, मां 300 रुपया कमायो आहे, घर मां पाण में माई सां जहिड़ो कयो आहे। हाणे साईं 30 सें जो अटो वठां, गिहु वठां, तव्हां असांजे घरनि में अची ॾिठो आहे त असांजा बच्चा कीअं खाधो आहे या कान खाधो आहे? उहो त ठहियो, हेल्प करण त ठहियो, तव्हां असांजी छतूं था ठाहियो। केॾा वेंदासीं असां? असां भुट्टे में हथ कोन जिए फोटो से जिए फोटो जिए फोटो बाहे भरे पेट्रोल विझी तीली ॾियो, जिए फोटो जिए फोटो। अहिड़ी हालत थी आहे, पर को बि जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, कंहिं बि का सार न लधी। को बुखियो आहे, को उञो आहे, को हुन जूं नियाणियूं हुन जा बच्चा कहिड़े हाल में। वोट ॾिनासीं हिननि खे नची कुॾी, पुछण अचनि तॾहिं बि दिलि ते छंडो पिया था। कड़क कड़क कुन मवज बांधी बोड़ में ॿार जा। ए हुक्मरानो ज़ुल्म न करियो, ग़रीबनि जा घर न ॾाहियो। आ ग़रीबां कहर खुदाई। तव्हांखे हुकूमत छा लाइ मिली हुई? इन लाइ मिली हुई त ग़रीब माण्हुनि जी मालिकी करियो, ग़रीब माण्हुनि जो तहफ़ुज़ करियो। हीअ आम आवाम जेको सॼो ॾींहुं सुबुह खां वठी शाम ताईं ऐं राति बि सॼी राति 12 बचे जेको कमाए थो, उन्हनि माण्हुनि खे घर था ठाहे ॾियो उन्हनि खे। ऐं ख़ुदा जो बि इहो ई हुकुम आहे त ग़रीब माण्हुनि जी सहायता करियो, ग़रीब माण्हुनि जी मदद करियो। ग़रीब माण्हुनि जी तव्हां ग़रीब माण्हुनि जी मदद त कान कई, पर मुर्गे तव्हां ग़रीब माण्हुनि खे चीचिलायो था। तव्हां ग़रीब माण्हुनि जा घर ड्राहियो था। हीउ ॾिसो वाधू वाह ते हीउ हैदराबाद कासमाबाद में अलाए कॾहिं खां वठी 40 साल थी विया आहिनि, उनखां बि अॻे 100 साल थी विया आहिनि माण्हुनि खे हिते रहनि था। ऐं उन्हनि माण्हुनि जा तव्हां घर था ठाहियो। उन्हनि माण्हुनि जा हीउ घर ठहण को सवलो आहे ॾाढो। हीअं माण्हू जेको आहे दीवार जेको आहे सो माण्हू नथो जेको आहे सो ठाहे सघे। झुपड़ी ठाहिण उहा बि ॾाढी महांगी आहे, ॾाढी ॾुखी आहे। ऐं सो बि हेड़े विल में, हेड़े पाड़े में जिते माण्हू सवड़ में बि सुड़के थो माण्हू, उते तव्हीं मिसकिन माण्हुनि जा घर था ठाहियो उन्हनि जा, ऐं उन्हनि खे बेघर था करियो उन्हनि माण्हुनि खे। ऐं पोइ वरी उन्हनि माण्हुनि खे उहे जेके नुमाइंदा जिन खे हू माण्हू वोट था ॾियनि, वोट ॾेई उनखे पार्लियामेंट में पहुचाइनि था उन्हनि खे, ऐं उहे जेके माण्हू उहे उनखे पुछण बि कोन था अचनि। उन्हनि खे त घुरिजे त इहे जेके आहिनि जेके कामवर आहे या इहे जेके जिनखे नाम निहाद कानून जे नाले में कब्ज़नि जे नाले में जेको माण्हुनि जा घर ठाहिनि था, उन्हनि माण्हुनि खे उहे रोकीनि, उन्हनि माण्हुनि खे झलीनि, उन्हनि माण्हुनि खे त भाई ग़रीबनि जा घर न ठाहियो, हे असांजा वोटर आहिनि, असांजा माण्हू हिननि असांखे वोट ॾिना आहिनि। ऐं हैरत जी ॻाल्हि इहा आहे त उहे साॻा माण्हू चवनि था त असीं ॿियो कंहिंखे वोट ॾींदासीं। हीअ भले असांजा घर ठाहिनि, असां सां ज़ुल्म कनि, जेकी वणे सो कनि, पर असीं ग़रीब जेको आहे वोट इन्हनि माण्हुनि खे ॾींदासीं, ॿियो त को माण्हू आहे कोन। इहा हैरत जी ॻाल्हि आहे। असांजो माण्हू जेको आहे एॾो बेवस ऐं एॾो लाचार थी वियो आहे जो उहे माण्हू बावजूदि एॾे ज़्यादती एॾे ज़ुल्म जे बि चवनि था त वोट त असीं वरी बि इन्हनि माण्हुनि खे ॾींदासीं। ऐं आउं सम्झां थो इन्हनि माण्हुनि खे जेकॾहिं वोट ॾींदा, कंहिंजे बि सदके इन्हनि माण्हुनि खे वोट ॾियो त इहे त वरी बि अहिड़ा ई ज़ालिम हूंदा जहिड़ा कल्ह ज़ालिम हुआ, अहिड़ा अॼु ज़ालिम आहिनि।
जेकॾहिं तव्हांखे वाक़ई सम्झो था त गैर क़ानूनी घर आहिनि, पोइ गैर क़ानूनी तमामु घणियूं शयूं आहिनि। हीअ तव्हां जूं जेके स्टेटूं जेके आहिनि, तव्हांजी स्टेट आहे उहा बि गैर क़ानूनी आहे, गैर फितरी आहे, उनखे ॿुधायो। हीअ तव्हांजो हुकूमतूं जेके ज़बरदस्त करे जेको आहे माण्हुनि खे ॾोकड़नि ते ख़रीद करे या जेको आहे माण्हुनि खे मारे लठ ऐं चट ते जेके हुकूमतुनि ते अची वेही रहिया आहिनि, पोइ इहे बि गैर क़ानूनी आहिनि। पोइ इन्हनि खे ॿुधाइणु खपे, हुकूमतुनि खे ॿुधाइणु खपे। हीअ तव्हांजा जेके शहर जेके ठहिया आहिनि जेके उहे बि गैर क़ानूनी आहिनि, उन शहरनि खे ॿुधायो उन्हनि खे। हीअ कहिड़े क़िस्म जो जेको तव्हांजो क़ानून आहे। फ़र्ज़ु करियो जेकॾहिं तव्हांखे का तरक़ी करणी आहे, तव्हांखे का तइमीर जेकॾहिं तव्हांखे करणी आहे, तव्हांखे जेकॾहिं सफ़ाई करणी आहे, तव्हांखे वॾा के प्रोजेक्ट तव्हांखे ठाहिणा आहिनि तव्हांखे, या तव्हांखे उन रहिसनि खे ख़ुशि करिणो आहे, वॾेरनि खे ख़ुशि करिणो आहे, उन्हनि जे इशारे ते उन्हनि जे चवण ते तव्हां ग़रीब माण्हू बेवस लाचार जेके माण्हू आहिनि उन्हनि जा तव्हां घरड़ा था ठाहियो उन्हनि खे। जेकॾहिं फ़र्ज़ु करियो जेकॾहिं इहे वाक़ई जेकॾहिं गैर क़ानूनी आहिनि, तव्हां हीअ कराची जी औरंगी सॼी गैर क़ानूनी आहे। हीअ माण्हू कब्ज़ा करे वेठा आहिनि, हीअ कोरंगी आहे उहा बि सॼी गैर क़ानूनी आहे। ऐं शहरनि जे चौधारी जेके माण्हू आहिनि या शहरनि जे अंदरि जेके माण्हू कब्ज़ा करे असुल धरती धणियुनि जे घरनि ते जेके माण्हू वेही रहिया आहिनि जेके, उहे बि सभु गैर क़ानूनी आहिनि। पोइ गैर क़ानूनी उन्हनि सभिनी खे ॾाहियो उन्हनि खे। हीअ हेॾी इंक्रोचमेंट तव्हांखे इहा ॾिसण में थी अचे, बेवस ऐं लाचार जेके ग़रीब जेके मिसकिन माण्हू जेके आहिनि, मां उन्हनि जा घरड़ा ई तव्हांखे जेको आहे सो इंक्रोचमेंट लॻे थी, इहे ई तव्हांखे गैर क़ानूनी लॻनि था। ॿियो तव्हांखे कुझु बि गैर क़ानूनी कोन थो लॻे। हीअ तव्हां जूं हुकूमतूं गैर क़ानूनी आहिनि तव्हां जूं, ऐं इहे सभु तव्हांजा जेके आहिनि स्टेट जेका तव्हांजी आहे उहा बि तव्हांजी गैर क़ानूनी आहे। जेकॾहिं इहे गैर क़ानूनी आहिनि त उहे बि सभु ॿुधाइणु खपनि उन्हनि जो। जेकॾहिं तव्हां वाक़ई जेकॾहिं को क़ानून तव्हां वटि आहे, जेकॾहिं वाक़ई तव्हां वटि का फज़ीलत जेकॾहिं तव्हां वटि आहे, त पोइ उन्हनि माण्हुनि खे तव्हां नोटिस ॾियो, उन्हनि माण्हुनि खे अल्टरनेटिव तव्हां उन्हनि खे ॾियो, उन्हनि माण्हुनि खे प्लाट ॾियो, ॿ प्लाट ॾियो उन्हनि खे। जीअं हिकिड़ो प्लाट विकिणी ऐं ॿिए प्लाट ते वरी घर ठाहिनि। हींअर माण्हू घर कीअं ठाहे सघंदा? माना तव्हां ते एॾा ज़ालिम निकिता जो तव्हां ही जेके तव्हांजा वोटर जेके आहिनि, तव्हांजा जेके तव्हांखे वोट था ॾियनि, जेके तव्हांखे हुकूमत ते विहारीनि था, तख़्त ऐं ताज तव्हांखे जेको आहे सो ॾियनि था, उन्हनि माण्हुनि जा घर था ॾाहियो। ऐं छा तव्हां इन घर ॾाहे इन्हनि माण्हुनि जा पोइ इन्हनि माण्हुनि खे घर ठाराए ॾींदव? इन्हनि माण्हुनि खे इन्हनि खे प्लाट ॾींदो, इन्हनि माण्हुनि खे तव्हां पैसा ॾींदव उन्हनि माण्हुनि खे? हीउ लोक जेको आहे सो इहो अॾे थो पियो। हीअ सभु माण्हू जेको आहे सो तइमीर ऐं तरक़ी कनि था पिया, तव्हां वरी जेको आहे सो पंहिंजा ग़रीबनि जा घर था ॾाहियो। तंहिंखां ॾाह छो? हीअ ख़ुदा जे कहर खां ॾिजो। ग़रीबां कहर ख़ुदाई। हीअ ग़रीब जी जेका आहे उहा तव्हांजी जेको आहे सो धरती बि साड़े छॾींदी, तव्हांजो आसमान बि साड़े छॾींदी, तव्हांजूं हुकूमतूं हीअ तव्हांजूं जेके बादशाहियूं जेके आहिनि इहे छट पटनि ते हणी छॾींदियूं। तव्हांखे इन जो अंदाज़ो यादि इंतज़ारु करियो उन ॾींहं जो त हीअ माण्हू कावड़जी पवनि ऐं सभई माण्हू जेके तव्हांखे खाराइनि था, तव्हांखे जेके पीआरनि था, हीअ माण्हू तव्हांखे अनाज, तव्हांखे मेवा, तव्हांखे मच्छूं, तव्हांखे खीर, तव्हांखे मखण, ऐं तव्हांजी जेको कंस्ट्रक्शन जेके तइमीरात जेके कनि था इहे केरु आहिनि? इहे ई ग़रीब ऐं बेवस माण्हू जेके जिन खे तव्हां करे छॾियो आहे, लाचार जिन खे करे छॾियो आहे, इहे ई माण्हू आहिनि जेके तव्हांखे खाराइनि था, पीआरनि था। इन्हनि ते तव्हांजो गाॾो हले थो, इन्हनि ते तव्हांजो हुकूमतूं हलनि थियूं। पोइ उन्हनि उहे माण्हू जॾहिं कावड़जी पिया उहे जॾहिं माण्हू उन्हनि जॾहिं माण्हू बग़ावतूं कयूं ऐं उहे माण्हू जॾहिं इनकलाब जॾहिं उहे माण्हू आणींदा त पोइ तव्हां केॾांहुं भॼंदा? तव्हांखे त भॼण जी बि तव्हांखे जाइ कोन मिलंदी। तंहिंजे करे सिंध गवर्नमेंट जेका आहे उनखे असीं वार्निंग था ॾियूं उनखे, छो त तव्हां में अॻे बि असांखे उमेदु कान हुई, हाणे बि तव्हां में का उमेदु कोन्हे का। तंहिंजे करे तव्हांखे न को मिंथ था करियूं, न को तव्हांखे इलाज था करियूं, न को तव्हांखे दरख़्वास्त था करियूं, तव्हांखे इंतबाह था करियूं। तव्हांखे ॿुधायूं था, तव्हांखे तंबीह था करियूं त तव्हां ॾाहा थियो। तव्हां ॾाहा थियो, ही मिसकिन माण्हू जा घर न ॾाहियो। जेके तव्हां हिननि जा घर ॾाहियो था त पहिरीं इनखे घर ठाराए उन्हनि खे घर में वेहारे उनखां पोइ तव्हां भले तव्हां इहे घर ॾाहे हिते पोइ तव्हां वरी तमीर वधी कयो, होटलूं अची अॾियो ऐं तव्हां हिते जेको आहे सो प्लाज़ाऊं अची अॾियो। छो त ॿियो तव्हांजो को मक़सदु कोन्हे। तव्हांजो मक़सदु सिर्फ़ु इहो ई आहे त माण्हुनि खे तबाह करिणो आहे, माण्हुनि खे बर्बादु करिणो आहे माण्हुनि खे। ऐं जेकॾहिं तव्हांजो मक़सदु इहो हुजे हा त माण्हुनि खे वरसाइणो हुजे हा, माण्हुनि जी मदद करणी हुजे त तव्हां ईअं न करियो आहे। लतीफ़ साईं चयो अच्छा कोट पटनि में थो उमिरि अॾाए। माना तव्हीं हीअ जेके वैरान जेके जायूं आहिनि, हीअ जेके पट मैदान जेके आहिनि भड़बाग, उते उन्हनि खे साफ़ु कराए उते तव्हां पंहिंजा अच्छा बंगला था ठारायो, गाड़ियूं मारियूं था तव्हां उते ठारायो। अच्छा कोट पटनि में थो उमिरि अॾाए। उमिरि केरु? हाकिम बादशाह।
ही लतीफ़ साईं जे ज़माने उमिरि त कोन हो जो उमिरि सां ॻाल्हाए पियो, ही मारवी तमसील आहे, मारवी उमिरि सां जेको आहे सो ॻाल्हाए पई, पर हिते लतीफ़ कंहिंसां ॻाल्हाए पियो, वक़्त जे बादशाहनि सां ॻाल्हाए। असीं कंहिंसां ॻाल्हायूं था, असां बि अॼु जे वक़्त जा जेके ज़ालिम जेके बादशाह जेके आहिनि ज़बरदस्ती जेको आहे सो तख़्त ऐं ताज जा धणी थी वई, उन्हनि सां ॻाल्हायूं था त तव्हीं जेको आहे सो ॾाह छो, तव्हीं होश करियो, तव्हीं करियो छा पिया, अच्छा कोट पटन में तो उमिरि अॾाए ॾमरियो ॾे धणी तो छाजा छॾाए, अलाए कहिड़ी ॻाल्हि ते थोरी ॻाल्हि ते कावड़जी पिया आहियो। हाणे ग़रीब माण्हुनि जा जेके छाजा मन जेके आहिनि ग़रीब माण्हुनि जा, झूपड़ियूं ग़रीब माण्हुनि जूं, इहे तव्हां ॾाराए हिते वरी प्लाज़ाऊं ऐं तव्हां हिते होटलूं त हिते ठाहिण था चाहियो हिते तव्हां। हीउ लतीफ़ साईं तव्हांखे अॻे ई तंबीह करे वियो ऐं ॿुधाए थो त तव्हांखे इहा ॻाल्हि वरी ॿुधाए थो त तव्हांखे इहा ख़बर कोन्हे की भोरो, तव्हीं भोरा न आहियो, लतीफ़ साईं तव्हांखे सॼो आहे भोरो चइबो आहे सादड़े माण्हू खे, तव्हीं सादा न आहियो, तव्हीं बाक़ाइदे जेको आहे सो ज़ालिम आहियो तव्हां, ऐं तव्हांजी इहा प्लानिंग आहे तव्हां ग़रीब माण्हुनि जूं इहे झूपड़ियूं, इहे अबर सबरा घरड़ा दाहे हिते तव्हीं प्लाज़ाऊं ठाहींदा, हिते तव्हां होटलूं हिते ठाहींदा, ऐं पोइ तव्हीं हिते पैसा कमाईंदा। हिते छा ज़िंदगी जो मक़सदु ॾोकड़ कमाइण आहे? ज़िंदगी जो मक़सदु, ज़िंदगी जो असुलु मक़सदु आहे माण्हू कमाइणु, माण्हुनि सां प्यारु करणु, माण्हुनि जी इज़त करणु, माण्हुनि जी मालिकी करणु, माण्हुनि जी मदद करणु, इहो मक़सदु हो ज़िंदगी जो। लतीफ़ साईं केॾी ख़ूबसूरती सां इहा ॻाल्हि कई, माण्हू घुरनि माल ऐं सभिनी घुरा सुपिरी, माण्हू घुरनि माल ऐं सभिनी घुरा सुपिरी, दुनिया ते दोस्त तव्हां फिदा करियां फल, तव्हांखे भला सुठा तव्हांखे दोस्त मिली वञनि। हीअ अवाम केॾो भलो आहे, केॾा सुठा माण्हू आहिनि जेके चवंदा त तव्हां भले असांखे तबाह करे छॾियो, असांजा घर तबाह करे छॾियो, असांखे मारे छॾियो, पर वोट वरी बि असीं भुटे जे नाले में तव्हांखे ॾींदासीं, बेनज़ीर जे सदके तव्हांखे। केॾो इन्हनि माण्हुनि जो इश्क़ आहे इन्हनि जेको आहे सो लीडरनि सां, जेके माण्हू हींअर आहिनि त कोन, पर हींअर जेको आहे सो उन्हनि जे जेको आहे सो तव्हां वेठा आहियो सीटुनि ते चढ़ी वेही रहिया आहियो, त एॾा भला माण्हू, उन्हनि भलनि माण्हुनि सां तव्हां ज़ुल्म था करियो तव्हां उन्हनि सां। असुलु ॻाल्हि ज़िंदगी जो मक़सदु आहे माण्हू कमाइणु, माण्हुनि जी इज़त करणु, छो त माल त थी पवंदो माल, पर माण्हू किथां थींदो? जेकॾहिं माण्हू ई न रहंदा तव्हांजा कमु केरु कंदा, तव्हांजूं बनियूं केरु कंदा, तव्हांजा कारखाना केरु हलाईंदा, तव्हांजा शहर केरु तव्हांजा ठाहींदा? जंहिंजे करे ज़िंदगी जो मक़सदु ई इहो आहे, माण्हू घुरनि माल ऐं सभिनी घुरा सुपिरी, दुनिया ते दोस्त तव्हां फिदा करियां फ़िलहालु। तव्हांखे त सभु कुझु हिननि अवाम तां फिदा करणु खपंदो हो, क़ुर्बान करणु खपंदो हो, छो तव्हां बादशाही खां वधीक ॿी का बि शइ कोन्ह थींदी आहे। जेको आहे अॼु ॾींहं ते वॾे खां वॾी जेको नशो जेको आहे उहो बादशाही जो आहे, माना उन बादशाही जे गुरूर हथ जे घोड़े ते तव्हीं चढ़ी, हाणे तव्हां पंहिंजे ई माण्हुनि खे, राजा पोरस जा हाथी नचो, राजा पोरस जे हाथी पंहिंजनि माण्हुनि खे, अॻियां जॾहिं हुनखे तीर लॻा त पंहिंजनि ई माण्हुनि खे जेको आहे तबाह करे छॾियो। राजा पोरस जा हाथी न थियो, तव्हां सुठा माण्हू थियो, भला माण्हू थियो, हीअ माण्हू तव्हांजी नौकिरी अॻे ई कनि पिया, अॼु बि कनि पिया, सुभाणे पिया कंदा। माण्हू कमायो, छो त माण्हू घुरनि माल ऐं सभिनी घुरा सुपिरी, दुनिया ते दोस्त तव्हां फिदा करियां फ़िलहालु, केसि नाम निहाल पसंदि तां परे छो। ही माण्हू जेके आहिनि सो ॾाढा भला माण्हू आहिनि, उन्हनि माण्हुनि जी इज़त करियो, माण्हुनि जी मदद करियो, घर ॾाहिण बंदि करियो, ग़रीब माण्हुनि जा ही झुगा जेके आहिनि सो ॾाहिण बंदि करियो। ऐं डिॼो जेको आहे सो उन ॾींहं खां जॾहिं ही माण्हू बग़ावतूं कंदा, ही माण्हू इनकलाब आणींदा, तव्हांखे भॼण जी इजाज़त कोन मिलंदी। तंहिंजे करे तव्हां ॾाह थियो, तव्हां सुधरो, न त तव्हांजूं जेके बादशाहियूं कई मुग़ल बि हलिया विया, तुरखान बि हलिया विया, अरगोन बि हलिया विया, अरब बि हलिया विया, खिलजी बि हलिया विया, अंग्रेज़ बि हलिया विया, केतिरनि माण्हुनि सिंध खे तबाह कयो आहे, टैंकुनि सां बि हमला कयूं, जहाज़नि सां बि हमला कयूं, ऐं अॼु बि जेको आहे सो क़ानूनी तौर ते असांजे तव्हां जेके हमला करियो था क़ानून जो सहारो वठी, इहे तव्हांजा क़ानून कूड़ा आहिनि, असांखे इहे तव्हांजा कूड़ा क़ानून क़बूल न आहिनि। जेके ग़रीब माण्हुनि जा घरड़ा ॾाहिण बंदि करियो था।